नवाज न्यूज़ में भलीकार हम संझा से धल्ला से हेडलाइंस। पीटीआई जो लॉन्ग मार्च अॼु इस्लामाबाद लाइ निकिरंदो। इमरान खान पारां हर सूरत में इस्लामाबाद पहुची टी चौक वञण जो ऐलान। अवामी समून खे रोकण जी कोशिश कई त लुढ़ी वेंदा। पीटीआई चेयरमैन इमरान खान जो पैगाम थियण सवाइ त उन्हनि सां केतिरा ई कूड़ ॻाल्हाया विया ऐं धोखा थिया। चयो वियो त लॉन्ग मार्च जी तारीख़ अॻिते वधाई वञे। हाणे न्यूट्रल्स जो इम्तिहान आहे। मुल्क जी तबाही थी त पुलिस ऐं ॿियनि इदारनि सां गॾु न्यूट्रल्स बि ज़िम्मेवार हूंदा। छा बि थी पवे इमरान खान खे इस्लामाबाद पहुचण न ॾींदुसि। वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनावला जो ऐलान। निजी टीवी खे इंटरव्यू ॾींदे राणा सनावला चयो त इंटेलिजेंस रिपोर्ट मौजूदु आहे त इमरान खान जो इरादो पुरअमन एहतजाज करणु न आहे। ही फितनो पखेड़णु चाहे थो। तहरीक इंसाफ़ जा कारकुन हथियार जमा करे रहिया आहिनि। कुझु बि थी वञे इमरान खान इस्लामाबाद न पहुची सघंदो। आज़ादी सां कमु करणु ॾिनो वञे त पीटीआई जा 10 माण्हू बि इस्लामाबाद न पहुची सघंदा। अदालत मार्च जी इजाज़त ॾिए थी त पोइ कुझु बि थियो त ज़िम्मेवार बि अदालत ई हूंदी। इमरान खान लॉन्ग मार्च हुकूमत न पर इस्टेब्लिशमेंट ख़िलाफ़ करे रहियो आहे। अदलिया खे दरख़्वास्त आहे त सोशल मीडिया न ॾिसे, क़ौम जे हक़ में फ़ैसिला करे। वज़ीर आज़म ऐं घरू वज़ीर खे चयो आहे त इमरान खान खे अचण ॾियो, खेसि गिरफ़्तार न कयो। कहिड़ी आज़ादी लाइ मार्च कनि पिया? छा कुर्सी ऐं फरागुगी जो नालो आज़ादी आहे? इमरान खान जो मायूस चेहरो ॿुधाए रहियो आहे त लॉन्ग मार्च जो ग़लति फ़ैसिलो करे फासी पियो आहे। इमरान खान चीफ इलेक्शन कमिश्नर पाण मुक़ररु करे उन ख़िलाफ़ मुहिम हलाए रहियो आहे। मुस्लिम लीग नून जी नायब सदर मरियम नवाज़ जी लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस। मरियम नवाज़ लाहौर में पुलिस एहलकार जी शहादत जो ज़िम्मेवार इमरान खान खे करार ॾींदे चयो त इंशाअल्लाह तमामु जल्द मियां नवाज़ शरीफ मुल्क में वापसि हूंदो।